ॿुधाईंदासीं स्टेपलर जो इस्तेमालु। स्टेपलर असां रोज़ाना पंहिंजी ज़िंदगी में इस्तेमालु त कंदा आहियूं। जीअं नॉर्मली तौर ते पाण इन्हनि खे पंच कंदा आहियूं, इहो त सभिनीनि खे ख़बर आहे। लेकिन अॼु तव्हांखे हिकिड़ी आउं सीक्रेट इन स्टेपलर जी ॿुधाईंदुसि जेका तक़रीबन माण्हुनि खे ख़बर कोन हूंदी आहे। उन में ईअं आहे त हिन जो जेको हेठियां बटण आहे हिन खे पाण ईअं घुमाए करे अगरि हीअं रखंदासीं त पोइ हिन खे पाण लॻाईंदा आहियूं आरज़ी पिन, जेका पाण खे अञा कमु थोरो कंप्लीट न आहे, प्रोसेस में हले पियो, कयूं पिया, पर हुनखे पाण खे फाइल खे रखूं अॻियां साइड में, त पोइ हुनजे लाइ हीअ पिन आरज़ी पिन जेके पाण आसानीअ सां वरी रिमूव बि करे सघूं था। इहा आराम सां निकिरी वञे। अञा हू लॻाए हू पिन हाणे हुनखे घुमाए हू जेको फाइल कंप्लीट थी वेंदो आहे न। अगरि इहा असांजो फाइल कंप्लीट आहे त उन जे लाइ असां हीअ पिन लॻाईंदासीं, जेको हीअ कंप्लीट पिन आहे। हिन खे घुमाए पाण जेका नॉर्मली पाण यूज़ कंदा आहियूं इन जे लाइ हीअ थी वेंदी। सही चाहिए। अच्छा, काफ़ी स्टेपलर में जेको इहो निशान इहो लॻियल हूंदी आहे। हाणे तव्हांखे ॿुधाए हिन जे इस्तेमाल जो मक़सदु छा हूंदो आहे, छाजे लाइ लॻंदी आहे। काफ़ी माण्हुनि खे इन शइ जी ख़बर कोन्हे। दरअसल में इहे पिन खे रिमूव करण जे लाइ हूंदो आहे। जीअं पाण ईअं पिन कढंदा आहियूं हथ सां पेज ज़ाया करे छॾंदा आहियूं, हिन जे ज़रिए पाण आसानी सां पिन करे सघूं था। मतिलबु हिन खे पिन रिमूवर चवंदा आहिनि।